हाँ मुमताज़, किथां पियो अची? परू मां त घरां पियो अचां, छो ख़ैर तो आहे? मुमताज़, उहो तोखां इन लाइ थो पुछां त तोखे जवाद किथे नज़र आयो? परू तक़रीबन 2 हफ़्ता थियनि, जवाद मूंखे नज़र न आयो आहे किथे बि। परू तोखे पहिरियां बि चवां पियो जवाद हिन ॻोठ में पाण खे कोन मिलंदो। पर आख़िर इहो कमीनो जवाद लिकी कहिड़ी विर में वियो आहे। हिकु दफ़ो असांखे मिली वञे त पोइ हिनखे ॿुधाईंदासीं त परूअ जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लथ। परू जिथे बि मूंखे जवाद नज़र आयो मां तव्हांखे फ़ोन ते आगाह कंदुसि। हाँ ईअं ई मुमताज़, जवाद जेकर तोखे नज़र अचे न फ़ोन करे असांखे ॿुधाए छॾ। ठीकु आहे मुमताज़, तोखे हाणे इजाज़त आहे, असां हाणे वञूं था कंहिं ॿिए ॻोठ में।